एड़ो तो छा ॾिठो हिन में इहो ॿुधायो। इनमें सिर्फ मुंहिंजी दिलि आहे बसि ॿियो कुझु ई कोन्हे को। दिलूं त 32 हूंदियूं काई दिलि अथई हिन में। इनमें 3 दिलूं आहिनि मुंहिंजो। अच्छा 3 दिलूं कीअं थी तव्हांजी दोस्ती? असांजी दोस्ती ईअं अच वञ सभु घस वींदड़ ईंदे ईंदे उन सां। तुंहिंजी मोहबत कीअं थी हिन सां? इंसां ईंदे वेंदे बसि ॾिठमि न मोहबत थी वई। हिन वटि न्यापा कया मूं हिन न्यापा कई न तुझ मुझ मोहब्बत जी खुली हुई ख़बर हुआ छा बि चवे दुनिया पर मूंखे त सब्र हुआ माण्हुनि सारनि माण्हुनि सारनि दुनिया वारनि कयो तक तमामु यारी जीअं त नाज़रीन असां मौजूदु आहियूं नेशनल प्रेस क्लब सकरंड सकरंड लॻ ॻोठ गुलशन ख़ासकिली जो प्रेमी जोड़ो असां वटि प्रेस कॉन्फ्रेंस करण लाइ पहुतो आहे। अचो त वधीक ॻाल्हि ॿोल कयूं हुननि सां त हिननि जो छा चवणु आहे। नालो छा आहे? कहिड़े ॻोठ जो रहवासी? कंहिंसां प्यार जो पहिरियों कयो अथई? मुंहिंजो नालो आहे ख़ालिद ख़ासकेली। मां ॻोठ गुलशन ख़ासकेली जो आहियां। मूं प्यार जो पढ़णो पियो आहे नजमा मां ऐं असां पीला खे जय जी के असांखे सुकून सां रहणु ॾियनि ऐं असांखे इज़त सां रहणु असांखे घणो तंग न कनि। हाणे असां केरु शुक्र अथसि? कंहिंमां ख़तरो आहे तव्हांखे? जीवन नज़र ख़ासकेली, महबूब ख़ासकेली, फरीद ख़ासकेली, नौशाद ख़ासकेली, बरसात मारोड़ सब 50 नौशाद ख़ासकेली, महबूब ख़ासकेली, फरीद ख़ासकेली आहे ऐं अली अदर ख़ासकेली पीर उन्हनि मां ख़तरो आहे। उनखे अपील था कयूं असां जय जी के असांखे त असांजी अपील ॿुधी आहे। अच्छा तव्हां कॾहिं भला शादी कई आहे? असां कल्ह। अच्छा हा कल्ह किथे कई? नवाबशाह कोट में। अच्छा नवाबशाह कोट में कई। घणो परेशान ऐं तंग न कनि। असां पंहिंजी रात ख़ुशी सां रहणु था चाहियूं। पंहिंजी रात पंहिंजी मर्ज़ी सां ई आहे ख़ुशी सां। असांजी मजबूरी मां निकिताऊं न असांखे केरु वठी आया न असां केरु गॾाया आहियूं। असां पंहिंजी पंहिंजी मर्ज़ी रात ख़ुशी सां आया आहियूं। जी त पोइ कीअं जेको आहे घणो वक़्तु तुंहिंजी दोस्ती हिन सां? मुंहिंजी दोस्ती खे तक़रीबन 4 साल थी विया। अच्छा कीअं थी तव्हांजी दोस्ती? असांजी दोस्ती ईअं अच वञ सभु घस वींदड़ ईंदे ईंदे वेंदे उन सां। कीअं घस वींदड़ ईंदे? घस वींदड़ असांजो ॻोठ हिकिड़ो ई आहे गुलशन ख़ासकेली। ही ॿाहिरि निकिरंदा असां मंदिर ते आसे पासे किथे बि गॾींदा हुआसीं। मोहबत जो इज़हार कयो हिन मूंखे चयो मोहबत जो हिन बि इज़हार कयो। पोइ असांखे हिन त छा चयो त? हिन मूंखे चयो हिनखे माइटनि परेशान कयो मारियूं कुटियूं। हिनखे चयूं तूं माना भॼी ईंदी हीअं कंदी ढिंग फलाण। पोइ हिनखे माना परेशान कयूं। पोइ हिन पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजी मर्ज़ी रात ख़ुशी सां निकिरी वियो। हिन जा अफ़ाल जेके आहिनि उहे मूंखे वणनि। हिन में ख़ूबी इहा ई आहे केतिरो बि परेशान कयां केतिरो बि तंग कयां वरी फिरी सिरी मूं वटि। मूं हिनखे चयो संगत जे सां यारीअ चयो हिन हा कई। तोखां हा तकड़ी कीअं कई? कंहिंखे इंसान वणी ईंदो आहे उन जे करे। त पोइ हींअर तूं हुनखे सुखियो रखंदे? इंशाअल्लाह। ही तुंहिंजे करे मां बि छॾे आई पीउ छॾे आई चाचा सभु कुझु मूं हिन जे करे छॾियो आहे हिन मुंहिंजे करे छॾियो आहे। हा नालो छा आहे तव्हांजो बाबा? नजमा ख़ासकेली। कहिड़े ॻोठ जा आहियो? गुलशन ॻोठ ख़ासकेली। नवाबशाह कोट में निकाह करे आई वरी पीते प्रेस करण लाइ आई। माइटनि खे यकीन थिए वाकई निकाह कयो आहे। कंहिंसां कयो अथव निकाह? ख़ालिद ख़ासकेली सां। अच्छा ही तव्हांखे ज़ोर ज़बरदस्ती खणी न आयो आहे? राज़ ख़ुशी सां पंहिंजो निकाह थी कयो आहे। कंहिंसां? ख़ालिद ख़ासकेली सां। अच्छा पोइ हींअर कंहिंमां ख़तरो आहे तव्हांखे? नज़र ख़ासकेली मां, फरीद ख़ासकेली मां, महबूब ख़ासकेली मां, नौशाद ख़ासकेली मां, अली अदर ख़ासकेली मां, याकत ख़ासकेली मां। इन्हनि मां ख़तरो आहे मूंखे। उहे तुंहिंजा छा थियनि? अली अदर पीउ आहे, याकत अली ख़ासकेली चाचो आहे, नज़र ख़ासकेली ॾाॾो आहे, फरीद ख़ासकेली मसात आहे, नौशाद ख़ासकेली फुफाट आहे, महबूब ख़ासकेली मसात आहे। इन्हनि मां मूंखे ख़तरो आहे। बसि मूंखे सुकून सां पंहिंजो जीअण ॾियनि। टी कंदे मुंहिंजे माइटनि हिननि आया विया त मुंहिंजे माइटनि हिननि खे संग न ॾिनो। बसि एतिरो कयां थी माइटनि खे इतलाह कयां थी मूंखे बसि जीअण ॾियनि पंहिंजे वालिद सां। अच्छा ईंदे वेंदे कीअं तव्हांजी मोहबत थी? ईंदे वेंदे ॾिठोसीं हिक ॿिए खे मामा टी कंदे मोहबत थी वई बसि। अच्छा सॼी उमिरि हिन सां ॼणी हिन सां ई निभाइणो आहे मूंखे। अच्छा त पोइ हिन में छा हो जो तूं हुनखे क़बूल कयो? हिन में मोहबत सचाई हुई। कहिड़ी सचाई आहे? हर कदम में हर साथ में मुंहिंजे सां गॾु आहे। साथ आहे माना मूंसां। ॾुखे वक़्त में मूंखे माइटनि पंहिंजो मारियो कुटियो न हुन में मूं हुनखे पंहिंजे तकड़ि में चयो मूंखे कीअं करे हितां कढ बसि वापसी मूंखे न करिणो अथसि।
तो छा आहे हिन में अहिड़ी खूबी त हूंदी नी जीअं तूं इनमें खूबी का भी कान, बस दिल जो मसलो इंसान जो। अच्छा दिल जो कीअं मतिलब त मोहब्बत अच्छा मोहब्बत कई तम दिल जो मसलो बस। कदम कदम ते मामा मूंसां गॾु आहे, बस एतिरो मूंखे खपे। अच्छा केतिरो टाइम तव्हांजी मोहबत आहे हली चौथो 5 साल आहिनि। हा चौथो 5 साल त मुंहिंजे माइटनि खे मूं पाण ख़ुदि वात वकील त मुंहिंजे माइटनि मूंखे न ॾिनो। तीर कंदे मूं पंहिंजे पीउ खे क़ुर विधो त मूंखे न ॾिनई। इन कंदे त मूं पंहिंजो बसि ख़ासि ख़ुशी मां पंहिंजी निकिती आहियां मंगंदे सां। बसि मूंखे इतला कयां थी मूंखे पंहिंजे जीअण जी बसि। न पोइ तोखे पक आहे तोखे हाणे राज़ी रखंदो या गुज़ारींदो सा खां वधीक यकीन आहे एतिरो। कदम कदम ते मूंसां गॾु आहे त बसि जीअं आहियूं तीअं ई पाण गुज़ारींदासीं असां। मूंखे इन सां ई गुज़ारणो आहे, इन सां ई निभाइणो आहे बसि। अच्छा भला हिन तोखे जेको पंहिंजे माउ पीउ 9 महीना पेट में रखियो जेको आहे सो उन नंढी वॾो तोखे कयनि पोइ तूं उन्हनि खे हाणे छा थी चई उनखे पैगाम कहिड़ो थो ॾीं पैगाम इहो ई थी ॾियां पंहिंजे माइटनि खे, बसि मूंखे रुॻी ॾिसनि ख़ुशि हुजां, बसि मूंखे पंहिंजे मुड़ुस सां गॾु जीअण ॾियनि बसि। ॿियो मूंखे कुझु ई कोन थो खपे माइटनि जो। जीअं त नाज़रीन तव्हां प्रेमी जोड़े जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि जो इहो ई चवणु आहे त नवाब शाह जी कोरठ में असां पंहिंजी राज़ ख़ुशी सां प्यार जो परणो कयो आहे, असांखे सुकून सां जीअण ॾिनो वञे। कैमरामैन असगर चौहान सां गॾु मोर चांडियो, सत समाचार न्यूज़ सकराइण।